राज सब अफशा थींदो थो वञे ऐं दिल में ही अरमान थींदो थो वञे ऐं सख्त मुश्किल खां बि मुश्किल को बि कम मुंहिंजे लाइ आसान थींदो थो वञे ऐं गम सहण जी अहिड़ी आदत थी वई दर्द भी दरमान थींदो थो वञे गम सहण जी अहिड़ी आदत थी वई दर्द भी दरमान थींदो थो वञे ऐं बेनियाज़ आहे तभी तो ते नियाज़ बेनियाज़ आहे तभी तो ते नियाज़ कीअं संदस एहसान थींदो थो साईं नवाज़ अली नियाज़ जाफ़ी साहब जे इन ख़ूबसूरत सभिनि सां मां हाणे गुज़ारिश कंदुसि सिंधी ॿोली जे निहायती ख़ूबसूरत ॾेखारी तमामु सुहिणे शाइर रेडियो कंपेयर ऐं नसीर नवीस अज़ीज़ मनी साहब खे तो वो अचे ऐं मोहतरम नवाज़ अली नियाज़ जाफ़ी साहब जे हवाले सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे मां शुक्रगुज़ार आहियां रिज़वान जो ऐं सचल अफ़रीदी मर्कज़ कारखाने जो जंहिं ही मौक़ो ॾिनो ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइण जो ख़ान साहब नवाज़ अली नियाज़ जाफ़री जी हिन सॼी यादि जे हिसाब सां ऐं मूंखे दोस्तनि सभेर कॉल करे यादगिरो ॾियारियो पर मां थोरो ॿाहिरि वियल हुयुसि हुतां जल्दी जल्दी निकिरंदो आहियां न्याज़ थी करे सुनत छॾी तो हेफ़ अथई न्याज़ थी करे सुनत छॾी तो हेफ़ अथई थिए थो तोखां त फ़र्ज़ बि वॼा मुश्किल ऐं न्याज़ सां जे झुकी न्याज़ सां जे झुके सिर त अर्श ते बचे छो पाण खे अॻियां तुंहिंजे ख़्वाब सार करियूं न्याज़ जे इन्हनि सिटुनि सां कुझु ख़ैराती अक़ीदत जा लफ़्ज़ नवाज़ अली नियाज़ असांजे लाइ नओं कोन्हे छाकाणि त असां प्राइमरी खां वठी मास्टर्स ताईं जॾहिं तइलीम वारे इदारनि में स्कूलनि में दाख़िल थियासीं त उते असांजे दर्सी किताबनि में सिंधीअ जी दर्सी किताबनि में नवाज़ अली नियाज़ जाफ़रीअ जो शहर उनजो नालो उनजो तारुफ़ असां लाइ ॿ ई मौजूदु हुयो अलबत्ता इहा सुजागी असांखे काफ़ी देर सां आई त हीउ लाड़काणे जो हिकु कोहना मश्क ऐं तमामु हिकिड़ो सुहिणो ऐं सुजीत शाइर आहे जेको न रुॻो शाइरी तकलीफ़ करे थो पर मुशाइरनि खे लुटे वठे थो ऐं नवाज़ अली नियाज़ न रुॻो तहतुल लफ़्ज़ शाइरी पढ़ी ऐं दाद हासिलु कयो पर तरन्नुम में जॾहिं पढ़ंदो हो त महफ़िल खे मुंडे छॾींदो हो ऐं ॿियनि शाइरनि खे इन ते मजबूर कंदो हो त उहे फरमाइश कर त साईं तव्हां ई वधीक शाइरी पढ़ो असां पंहिंजो मौक़ो असां पंहिंजो वारो तव्हांखे न ॾियो उहो शाइर उन दौर में जंहिं दौर में विरहाङे जा वलाप हुया ऐं जंहिं दौर में जेके हालतूं सियासी हवाले सां ऐं समाजी हवाले सां के बहितर कोन हुयूं ऐं बुढ़तर वारी सूरत हाल ऐं जड़ झगड़नि वारी सूरत हाल गैर यकीनी सूरत हाल उन दौर में नवाज़ अली नियाज़ शाइरी वारो पासो वठे थो न रुॻो शाइरी वारो पासो वठे थो पर उन सां गॾु हू पंहिंजे ईमानदारीअ सां जॾहिं मास्तर थिए थो ऐं उस्ताद बणिजे थो त उते स्कूल में जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे बि पंहिंजी ईमानदारी पंहिंजे सचाईअ सां सिखारे थो वरी जेकॾहिं अदब में हरी दरियानी दिलगीर ऐं बिरबू वफ़ा जहिड़ा तमामु सुठा सिंधी ॿोली जा लेखक उनजे साम्हूं चङा उनजे सोबत में अचनि था त उन्हनि खे बि पचाए ऐं पहाड़ वांगुरु मज़बूत बणाए थो ऐं उन्हनि खे बि उन ई रंग में रंगे थो छॾे जेको उन्हनि खे सिंधी अदब जो हिकु तमामु बहितरीनु लेखक ऐं शाइर बणाए थो छॾे नवाज़ अली नियाज़ साहब जो दौर में जेके हालतूं हुयूं उन्हनि खां हुन कॾहिं बि कबलाकार न कई ऐं नियाज़ साहब
जेतोणीकि कुल ऐं बुलबुल जो ज़िक्र बि कयो आहे। तव्हां हुनजो ही किताब आऊं आहियां न्याज़, इन में मुख़्तलिफ़ गज़लनि जी चूंड आहे ऐं तव्हां इहो किताब जॾहिं ॾिसंदो त इन में तव्हांखे हर रंग मिलंदो। असां वटि जेको हिकिड़ो ॼण त असां पंहिंजो उसूल बणाए छॾियो आहे त जेके असांजा पायोनियर्स आहिनि, जेके असांजा बानीकार आहिनि या बुनियादी शाइर अदीब लेखक आहिनि, असां घणे हद ताईं उन्हनि जे लाइ उन्हनि खे बिना पढ़ण जे, बिना सम्झण जे, बिना उन्हनि खे परखण जे ऐं उन्हनि खे बिना कंहिं सम्झ सोच जे फतवाबाज़ी ॾाढी कंदा आहियूं। असांखे को बि जेको अहिड़ो बुलंद पाए जो ऐं अहिड़ो बरजुस्तो ऐं हिकिड़ो पको पुख़्तो शाइर मिलंदो, असां जल्दीअ में फतवा कढी छॾींदा आहियूं पाण खे तरक़ी पसंदि साबित करण लाइ। बाबा रुजत परस्तो माना उनजी जेका बि लिखणी आहे, जेको बि उनजो तख़लीक़ी कमु आहे, तख़लीक़ी पोयो आहे, उनजी का बि कथ न कईसीं, कंहिं बि क़िस्म जी माप तोड़ न कईसीं, कंहिं बि क़िस्म जी परख न कईसीं, सिर्फ़ु हिकिड़े जुमिले में सॼो कमु उल्ट पुलट करे छॾियोसीं। त इन हवाले सां किथे किथे अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॿुधण में आयूं। न्याज़ साहब त पुराणे तौर जो कुल बुलबुल जो ज़िक्र कयो हो। तव्हां किताब खोले ॾिसो त कुल बुलबुल जो ज़िक्र तव्हांखे जेकॾहिं मिलंदो त उहो जेको रिवायती कुल ऐं बुलबुल जो जेको पाण में जेको सिलसिलो जुड़ियल हूंदो उहो कोन मिलंदो, पर उन में तव्हांखे तमामु हिकिड़ो शानदार क़िस्म जो फ़नी ऐं फ़िक्री हिकिड़ो अक्स मिलंदो। ऐं उन सां गॾु जेका जनरल शाइरी आहे उहा पंहिंजे समाज सां कमिटेड आहे, पंहिंजे माण्हुनि सां कमिटेड आहे ऐं पंहिंजे उन सोच उन फ़िक्र सां कमिटेड आहे। ईअं किथे मुमकिन आहे त कंहिं मुशाइरे में हिकिड़ो शाइर शेर पढ़े ऐं उनखे सभु मजबूर थी ऐं ख़ान साहब जो लक़ब ॾियनि ऐं उनखे उम्दतुल शुरा जे ख़िताब सां नवाज़नि, त इहा त घटि ॻाल्हि कान्हे का। छो त जेकॾहिं असां वटि रुगो गुल ऐं बुलबुल रुगो कंहिं मख़सूस फॉर्मेट वारी शाइरी हुजे हा त नवाज़ अली न्याज़ जो नालो हिन वक़्तु असां वटि मौजूदु न हुजे हा। अहिड़ा खोड़ शाइर आहिनि जिन खे जेतोणीकि उन्हनि जूं शाइरी असांजी दर्सी किताबुनि में बि मौजूदु आहे, पर असां कॾहिं कॾहिं नालो खणंदा आहियूं त उहो नालो अजीब लॻंदो आहे, उहो अणॿुधल लॻंदो आहे। पर जेकॾहिं नवाज़ अली न्याज़ जो असां नालो खणंदा आहियूं या जिते बि खणंदव सॼी सिंध में, त उते जल्दी में चवंदा बाबा इन जो त दर्सी किताबुनि में नज़्म हूंदा आहिनि, इहो त वॾो शाइर हो ऐं इहो त उम्दतुल शुरा हो। त इहा उनजी सुञाणप आहे ऐं अहिड़ी क़िस्म जी सुञाणप जॾहिं जेको माण्हू हासिलु करे थो त उहो क़तई तौर ते रुजत परस्त नथो थी सघे, क़तई तौर ते महदूद नथो थी सघे ऐं क़तई तौर ते उहो माण्हू जहिड़ो तहिड़ो शाइर नथो थी सघे। हिन जा न्याज़ साहब जा जेके हुनजो दीवान मुंहिंजे नज़रुनि मां गुज़रियो आहे, हीअ त तमामु थोरी शाइरी आहे जेका किताबी सूरत में आई आहे हुनजी। मूं हुनजो दीवान नज़र मां कढियो आहे जाफ़री साहब जे मदद सां, जवाद ऐं सजाद जे मदद सां ऐं नज़र मां कढियो आहे। उन मां कॾहिं कॾहिं गॾिजी असां वरी चूंड कई आहे किन शयुनि जी। हिन किताब जी चूंड में बि मुंहिंजो थोरो अमल दख़ल रहियो, सलाह सवाब रही त हैरान कंदड़ शयूं उन में मौजूदु आहिनि जेके ॿिए किताब में कुझु शामिलु कयूं वियूं आहिनि। उहे हैरान कंदड़ शयूं आहिनि। असांजे समाज, असांजे सोसाइटीअ जे हिसाब सां ताज बलोच साहब ख़त लिखियो त बाबा तव्हां नवाज़ अली न्याज़ जाफ़रीअ ते अहिड़ो मक़ालो ठाहे मोकिलियो जेको रुगो हुनजे शाइरीअ जे इन्हनि शयुनि ते मबनी न हुजे त हिकु नुक़्तो हेठि हिकिड़ो मथां अलिफ़ सां सभु अखर सभु लफ़्ज़ ऐं सीन सां सभु लफ़्ज़, रुगो बिना टुटके वारा जेके लफ़्ज़ या रुगो इन ते न हुजे, पर हिकिड़ो वॾो शाइर हुयो ऐं तमामु वॾो शाइर हुयो। उन जे दौर जे हालतुनि ऐं उन जा असर ऐं हिन जो उन्हनि ते असर, ॿिए शाइरनि जे मथां असर, समाज ते असर कहिड़ो हुयो, इहे शयूं उन में मखाले में लिखी मोकिलियो त मूंखे वॾी ख़ुशी थींदी शाइर कंदे। ऐं नवाज़ अली न्याज़ रुगो ईअं जान छॾाइण वारो शाइर न हो,
त असां वटि ताज बलोच जेको आहे उहो वॾो हिकिड़ो सुठो शाइर सुठो सम्झ वारो एडिटर रहियो आहे ऐं इहा उन जी राय अहिड़ी इन जे करे आहे त नवाज़ अली नियाज़ ख़ान साहिबु जेको आहे उन जी शाइरी में इहे शयूं सभु मौजूदु आहिनि जिनखे बिना ॾिसण जे ताज बलोच इहा भाए वियो इहा शइ सम्झी वियो त हिन वटि वॾो ख़ज़ानो हूंदो जेको अहिड़ो पको ऐं पुख़्तो शाइर आहे उन ईअं रुॻो मथां छॾे क़िस्म जी का शाइरी न कई हूंदी पर हिन जो उन्हनि पंहिंजे दौर पंहिंजे हालतुनि ऐं पंहिंजे समाज सां कमिटमेंट जेका आहे उहा ज़ाहिर थियणु खपे सो मां उमेदु कयां थो पाण मां जाफ़ी साहिबनि मां त उहे इन शइ खे बि आहिस्ता आहिस्ता पंहिंजे वित ऐं वसीलनि जे आहार अॻिते ज़रूरु आणींदा ऐं असांजे हिन सिंधी ॿोलीअ खे सिंधी अदब खे सिंधी समाज खे हिकिड़ो नओं निरालो ऐं तमामु हिकिड़ो ताक़तवर हवालो ख़ान साहिबु नवाज़ अली नियाज़ जे सूरत में असांखे ज़रूरु मिलंदो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।